साईं मुंहिंजा कंहिं मुल्क जो बादशाह, बादशाह जी ज़ाल राणी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे। बादशाह जी हिकिड़ी शादी हुजे ऐं उनजी हिकिड़ी ज़ाल राणी तमामु सुठी ख़ूबसूरत, तमामु प्यारी। हाणे हिकु चकर बादशाह पंहिंजे महल में वेठो हुजे, राणी ईअं घुमंदे फिरंदे महल जे ॿाहिरां माड़ी ते वेठी हुजे ऐं हिते हुते जा नज़ारा पई ॾिसे। त हाणे राणी हिते हुते जा नज़ारा पई ॾिसे त एतिरी देरि में हिकिड़ो देव जो गुज़र अची उन महल जे अॻियां थियो, उन बादशाह जे महल जे अॻियां। हाणे देव जॾहिं ॾिठो राणी खे त राणी महल जे ॿाहिरां माड़ी ते वेठी हुजे ऐं हिते हुते जा ख़ूबसूरत नज़ारा पई ॾिसे। हाणे देव जी नियत ख़राबु। देव चवणु लॻो त राणी केॾी न ख़ूबसूरत ऐं भली आहे, छो न हिनखे पाण सां गॾु खणी वञा। हाणे अॻे ज़माने में बादशाह ऐं राणियूं इन्हनि जा किस्सा ऐं कहाणियूं हूंदियूं हुयूं, तॾहिं देव वग़ैरह बि जाम हूंदा हुआ। हाणे हीअ कहाणियूं तव्हांजे लाइ सिर्फ़ु हिकु एंटरटेनमेंट आहिनि, असुलु हक़ीक़त माना असुलु ज़िंदगी सां हिननि जो को बि वास्तो न आहे। हीअ सिर्फ़ु तव्हांखे एंटरटेनमेंट करण जे लाइ हीअ कहाणियूं अपलोड कयूं वेंदियूं आहिनि मुंहिंजे MS स्टोरी चैनल ते। हाणे देव जॾहिं ॾिठो त राणी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत, हाणे देव आयो छा कयईं जो राणी खे उन महिल झिरकी बणाए पाण सां गॾु खणी थियो रवानो। हाणे राणी महल जे अॻियां माड़ी जे अॻियां माना वेठी हुजे उते माड़ी ते, देव त आयो हुनखे झिरकी बणाए ऐं खणी ग़ाइबु थी वियो। हाणे इहो सॼो लका हिकु नौकर ॾिसी वरितो। हाणे नौकर बि को उन महिल को उते पाणी वग़ैरह ॾिनी में को बाग़ बाग़ीचे में उन जो नज़ारो ॾिसी वरितो। सो हाणे नज़ारो जॾहिं उन ॾिसी वरितो त हू वियो डोड़ंदे डोड़ंदे, नौकर वञी बादशाह खे ॿुधाईं त बादशाह सलामत, तव्हांजी ज़ाल राणी खे हिकु देव खणी वियो, झिरकी बणाए खणी वियो। हाणे बादशाह खे जॾहिं नौकर इहो सॼो किस्सो करे ॿुधायो त बादशाह चवणु लॻो त हाणे भणिया देव आयो मुंहिंजी ज़ाल राणीअ खे झिरकी बणाए पाण सां गॾु खणी वियो। त हिते नौकर चवणु लॻो जी बादशाह सलामत, बिल्कुलु मूं पंहिंजी गुनहगार अखियुनि सां ॾिठो, बिल्कुलु। त हाणे हिते बादशाह चवणु लॻो नौकरनि खे त ख़ैरु आहे, इहा राणी वई हली त ख़ैरु आहे, ऐं बादशाह आहियां, राणियूं ॿियूं बि 1000 ऐं वरी का न का सुठी राणी वठी ईंदसि, हुन सां शादी कंदसि। इहा राणी वई त वई, वियो खणी देव। त नौकर हैरान थी वियो त बादशाह इहा ॻाल्हि पियो करे। सो नेठि बादशाह उन राणी जो न अतो लॻायो न पतो लॻायो, सो माठि करे वेही रहियो। बादशाह माण्हू, हिकिड़ी राणी वई त वरी ॿी वई त वरी 30, बादशाहनि जा इहे कमु। सो हुन राणी खे ज़हन पंहिंजे दिमाग़ में जाम कढी छॾी। हाणे इहा राणी देव खणी वियो झिरकी बणाए पाण सां गॾु। हाणे नेठि 15 ॾींहं 20 ॾींहं अची थिया, मिड़ी ख़ैरु, राणी जो न अतो न पतो, देव त हुनखे खणी वियो। हाणे उन इलाइक़े में उन ॻोठ में हिकु वीचारो ग़रीब ॿकराड़ रहंदो हो। मिड़ी को 6-7 ॿकरियूं हुअसि जो झर झंग में वञी चारींदो हो। सो मिड़ी उन मज़ा पंहिंजो पेट गुज़र कंदो हो, मिड़ी पंहिंजो जान वग़ैरह हलाईंदो हो। हिकु मड़ी हुअसि, संदसि माउ हिकिड़ी हुअसि, पीउ गुज़ारे वियुसि ऐं मड़ी हिकिड़ी हूंदी हुअसि, न भेण न भाउ ऐं हिकिड़ो पाण, दर ते 6-7 ॿकरियूं। सो ॿकरियूं झर झंग में चारींदो हो। सो मिड़ी पंहिंजो उन मज़ा ई जान गुज़र हलाईंदो हो। सो नेठि इन ॻाल्हि जी ख़बर इन ॿकराड़ खे पई, कंहिं ॿुधायो त बादशाह जी जेका ज़ाल राणी आहे, सो उनखे हिकिड़ो देव खणी वियो, इनखे तक़रीबन 20 ॾींहं 25 ॾींहं थी विया आहिनि। हाणे कंहिं ॿकराड़ खे ॿुधायो त हाणे हिते ॿकराड़ चवणु लॻो त पोइ उन हमरा खे चवणु लॻो त पोइ भला बादशाह को उन देव जो अतो पतो न लॻायो, उन राणी जे बारे में पुछा वग़ैरह न कई। त उन हमरा चयो त न, इहा ॻाल्हि बि ॿुधी आहे, नौकर जे वातां इहे ॻाल्हियूं बि खुलियूं आहिनि ॿुधियूं आहिनि त बादशाह उन राणी जो न अतो लॻायो न पतो लॻायो, माना उनजी खोज खोजां कुझु बि न कई। बादशाह इहो ई चयो त राणी इहा वई त ख़ैरु आहे, राणी वरी ॿियूं बि 1000। सो ॿकराड़ जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त ॿकराड़ हैरान थी वियो, हुनजी दिलि में हिकिड़ो रहम पैदा थी वियो। सो उन हमरा खे त कुझु न चई, उहो हमरा त ईअं वियो हलियो। ॿकराड़ खे एतिरो कुझु ॿुधाईं त हीअ ॻाल्हि हीअ आहे। सो हाणे ॿकराड़ खे जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर पई त ॿकराड़ खे निंड न अचे। सो ॿकरियूं वग़ैरह चारे आई, घर पंहिंजे आयो। हाणे राति जो सुते सुते इहो ख़्वाबु ॾिसे पियो त हाणे देव इहो इन राणी खे खणी ख़बर न आहे किॾां वियो, ऐं सोचे पियो त हाणे आऊं वञा भला इन देव खे वञी ॻोल्हियां, इहा राणी वञी आज़ादु करायां। ऐं वरी सोचे पियो त आऊं ॿकराड़ माण्हू किथे देव जे अगरि चढ़ी वियो त देव जे विर्त मारा का मिलाए छॾींदो।
हाणे इहो बि सोचे पियो। हाणे नेठि सोचंदे 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 पको इरादो कई त नेठि सुबुह जो निकिरंदसि इन देव जी तलाश में ऐं इन राणी जी तलाश में। सो हाणे नेठि पको इरादो करे छॾी। सुबुह जो सवेरे निंड मां उथियो ऐं संदुसि मड़ी खे चवणु लॻो, संदुसि माउ खे चवणु लॻो त अमां हीअ ॻाल्हि हीअ अथई, आऊं वञा थो राणीअ खे आज़ादु करणु उन देव खां। त हाणे पोड़ी चवणु लॻी, संदुसि माउ चवणु लॻी त अबा हाणे किॾां तूं वेंदे, ख़बर न आहे देव हले किथे आहे, देव देव आहे, तूं मुंहिंजे अखियुनि जे अॻियां मुंहिंजो हिकिड़ो पुटु कमाईंदड़ बि तूं ऐं इहो अबरियूं सबरियूं पंहिंजियूं ॿकरियूं चारी पियो, खामखा इहो धंधो दाड़ी छॾे ऐं तूं वेंदे उन देव जे पुठियां। हाणे देव तोखे हथु न ईंदो, जेकर देव तोखे हथु बि आयो को तोखे ज़िंदा छॾींदो या? हू देव आहे ऐं पाण इंसान किथे था देव खे पुॼूं। सो नेठि छोरो मञई न, सो चवणु लॻो त न अमां वेंदसि आऊं लाज़मी सही। हाणे इहे ॿकरियूं अथई पंज पई चारिजी पई इन जी ख़िदमत कजां पई, पंहिंजो जान हलाइजां, आऊं वञा थो राणी खे उतां आज़ादु कराईंदसि। जे ज़िंदगी रही त ईंदसि तो वटि, जे न त पोइ अमां हाणे तुंहिंजो नसीबु तोसां ऐं हीअ ॿकरियूं तोसां, वञी पंहिंजो जान वग़ैरह फ़िलहालु इन मां बि हला ॿियो में तमामु सिघो वरे ईंदसि। सो नेठि ॿकराड़ न मञियो, उहो छोरो न मञियो, संदसि माउ जी हिकु बि न ॿुधी ऐं माउ खां मोकिलाए उहे एतिरो कुझु चई। सो हाणे निकितो साईं देव जी तलाश में। हाणे जी चवे पियो त देव खे ॻोल्हींदसि। हाणे देव तो हिन खे हथु अचे, हाणे निकितो राणी जी तलाश में। हाणे हणंदो 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 कई इलाइक़ा कई झर जंग लताड़ींदो, हलंदो फिरंदो, खाईंदो पीअंदो। हाणे अची हिकिड़े इलाइक़े में पुॻो। हिकिड़े इलाइक़े में पुॻो थो, उते कुझु ॻोठ वग़ैरह वॾो हो। हाणे ॻोठ जे तमामु थोरो परे हिकिड़ी मिड़ी अबरी सबरी हिकिड़ी भोंगी ठही पई हुजे। हाणे अची शाम जो टाइम थियो। शाम जो जॾहिं टाइम थियो, राति माना जहिड़ो हाणे थियण वारी हुजे आहे, परियां काफ़ी सारो झंग हुजे। सो हाणे बकरार चवणु लॻो त हाणे अन क़रीब शाम वारो टाइम आहे, अन क़रीब राति थियण वारी आहे, छो न अॼोकी राति हिन ॻोठ हिते रहिजे, पोइ सुबुह जो हितां निकिरजे। हाणे वञा थो इहा भूंगी हिकिड़ी ॾिसिजे पई, वञा ॾिसां इन में को हुजे त ठीकु आहे, न त पोइ परियां वञा ॻोठ में, त जीअं अॼोकी राति हिते रहां, पोइ सुबुह जो वरी निकिरंदसि। हाणे नेठि उहो बकराड़ आयो उन भूंगी में ॾिसे त हिकु पोड़ो झूनो वेठो हुजे, तमामु वॾी उमिरि जो। सो हाणे हीअ आयो, बकराड़ चवणु लॻो उन पोड़े खे, झूना कहिड़ा हालनि, ख़ुशि ऐं ज़ोर तयारु? त झूनो चवणु लॻो त अबा ख़ैरु लॻो पियो आहे, ॾे ख़बर केरु आहिनि, नऊं पियो ॾिसिजी हिते छा? त बकराड़ चवणु लॻो त बिल्कुलु आहियां नऊं, ऐं अॼोकी राति तो वटि रहंदसि, कचहरी वग़ैरह कंदासीं, अॼोकी राति तो वटि रहंदसि, मुसाफ़िर माण्हू आहियां, कंहिं कम जे हिसाब सां निकितो आहियां, अॼोकी राति तो रहंदसि ऐं सुबुह जो वरी हितां निकिरी वेंदसि। सो पोड़ो चवणु लॻो त बाबा ठीकु आहे, भले अॼोकी राति तूं मूं वटि रही सघीं थो, ऐं पोइ सुबुह जो भले पंहिंजे कम सां निकिरी वञजां। हाणे नेठि बकरार उन भूंगीअ में उते उन सां गॾु रहणु लॻो। हाणे पोड़ो वीचारो खाधो पीतो वग़ैरह हितां हुतां घरनि जा असुलनि ॻोठ में जो आहे सो उतां खणी आयो ऐं अची हिन खे करे भूंगी माना हिकिड़ो सम्झनि जी उतां बि उन जो आस्थानु हुयो, उन पोड़ो उन भूंगी में वेठो हूंदो। सो हाणे नेठि खाधो पीतो वग़ैरह खाराईं। हाणे खैरनि जो राति जो 9, 10, 11 अची थिया। सो ईअं ई कचहरी कंदा रहिया। सो हाणे बकराड़ पुछा करणु लॻो उन पोड़े खां त चाचा ॾे ख़बर, तूं पुराणो माण्हू आहीं, सफ़ा हेतिरी उमिरि तो अॼु ज़िंदगी जी आंदी अथई, हिकिड़ी ॻाल्हि तोखां पुछा करियां, मन तोखे घणो करे ख़बर हूंदी। सो पोड़ो चवणु लॻो त अबा ॿुधा कहिड़ी ॻाल्हि तो पुछा करीं, जे मूंखे ख़बर हूंदी तोखे ॿुधाईंदुसि। त हिते बकरार चवणु लॻो उन पोड़े खे त मसइलो इहो आहे जो आऊं हिकिड़े देव जी तलाश में निकितो आहियां ऐं उहो देव मूंखे लाज़मी मिले ऐं मुंहिंजो उन में कमु आहे। तो पोड़ो चवणु लॻो देव जी तलाश में निकितो आहीं ऐं उन में तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? जेका ॻाल्हि हुजे सही करे ॿुधा त आउं बि सम्झां त सही। सो नेठि बकराड़ सॼी हक़ीक़त करे ॿुधाई राणी खे, जेको देव खणी वियो सॼी हक़ीक़त करे उन पोड़े खे ॿुधाई। तो पोड़ो चवणु लॻो उन बकराड़ खे त हाणे इहो मसइलो तमामु वॾो आहे, तूं वञी पियो देव वटि ऐं उन राणी खे आज़ादु कराइण। सो हिते बकराड़ चवणु लॻो त हा बिल्कुलु कमु इन सां निकितो आहियां। सो बकराड़ चवणु लॻो तूं वॾी उमिरि जो माण्हू आहे, पोड़े खे चवणु लॻो त भला को इन मसइले जो हल तोखे ख़बर हूंदी। सो उहो पोड़ो चवणु लॻो त बिल्कुलु देव बराबरि आहिनि ऐं इहे कमु देवनि जा अथई।
पोइ बकरार चवणु लॻो त पोइ भला इन देव जो को ॾस पतो ॾे, तोखे का ख़बर हुजे। त पोड़ो चवणु लॻो त ॿेली ॻाल्हि ॿुध, ख़बर मूंखे देव जी कोन्हे, इहो देव अलाए किथे वेठो आहे, पर हिकिड़ो मुंहिंजो यार अथई फ़क़ीर, तूं वञ उन वटि, उहो तोखे ॾस पतो ॾींदो। तूं उन वटि सुबुह जो वञजांइ, मुंहिंजो नालो वठिजांइ ऐं उन फ़क़ीर वटि वञजांइ, ऐं फ़क़ीर तोखे ॿुधाईंदो, फ़क़ीर खे ख़बर हूंदी। सो बकरार चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे एतिरी कुझु कचहरी वग़ैरह सॼी राति माना करे अधु राति जे पहर में वरी सुता। खरनि जो सुबुह थियो, सुबुह जो बकरार उन पोड़े खां मोकिलाई ऐं निकितो हाणे उन फ़क़ीर जी तलाश में। हाणे हणंदो हणंदो नेठि बकरार अची उन फ़क़ीर वटि पुॻो। फ़क़ीर खे उन पोड़े जा सलाम ॾिनी, पोड़े जा सलाम जॾहिं उन फ़क़ीर खे मिलिया त फ़क़ीर ठरी पियो। फ़क़ीर चवणु लॻो यार मुंहिंजो अञा जीअरो आहे। त बकरार चवणु लॻो यार त अञा जीअरो आहे, सलाम मोकिलियांसि, ही निशानियूं मोकिलियूं आहिनि। सो फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु अॼोकी राति मूं वटि वेंदे? बकरार चवणु लॻो त हा बिल्कुलु अॼोकी राति तो वटि रहंदसि। सो नेठि ख़ैरनि जूं कचहरियूं कंदे कंदे सो फ़क़ीर चवणु लॻो उन बकरार खे त पोइ भला कहिड़ो कमु आहे ॿुधा, जेको हुजे त ॿुधा, तुंहिंजो कमु करियाऊं। सो बकरार चवणु लॻो त हाणे हीउ मसइलो हीअ अथई, ऐं तुंहिंजे यार बि मूंखे चयो त इन फ़क़ीर खां कमु थींदो। जे हाणे तोखे इन देव जे बारे में ख़बर हुजे त पोइ मूंखे ॿुधा भला। सो हाणे फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु देव तोखे इहो मिलंदो, पर हाणे इन देव जो को हिकिड़ो ठिकाणो आहे कोन जो तोखे आउं ॿुधायां। हाणे अञा बि तोखे अॻियां हिकिड़ो आउं ॿुधायां थो, उहो कमु तोखे करिणो पवंदो, पोइ वञी देव जी ख़बर पवंदी, बाक़ी हूं तोखे हरगिज़ ख़बर न पवंदी। हाणे तूं हीअं कर, फिलाणे हंधि हलियो वञ, फिलाणे हंधि हलियो वञ, उते हिकिड़ो वॾो तलाउ अथई, उन झंग जे पासे में हिकिड़ो वॾो तलाउ अथई। झंग तमामु सुहिणो ख़ूबसूरत भले मां भलो झंग अथई, उते तूं हलियो वञ। उन झंग जे तलाउ ते अचनि थियूं परियूं, परियूं अचनि थियूं, घुमण फिरण वेंजनि थियूं, खाइनि थियूं, पीअनि थियूं, घुमनि थियूं उते, ऐं वरी पंहिंजे मुल्क वापसी हलियूं थियूं वञनि। उते अचनि थियूं परियूं, उते हिकु अथई नाज़ परी, तूं वञजांइ ऐं उन खे ख़बर अथई उन देव जी। इहे कमु परियुनि खे ख़बर हूंदी त देवनि जा ठिकाणा किथे आहिनि। उन नाज़ परी खे ख़बर अथई, तूं वञजांइ उन नाज़ परी वटि ऐं नाज़ परी तोखे ॿुधाईंदी, पोइ तूं हलियो वञजांइ देव ॾांहुं। सो हिते बकरार चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर साईं ॻाल्हि तुंहिंजी भली लखनि जी ॻाल्हि, पर आउं वञा त सही, हाणे आउं इंसानु हू परियूं सूंहं भरियूं, आउं हिकु बकरार सॼी उमिरि मूं चारियूं ॿकरियूं जीअं ॼायो आहियां, ऐं हेॾी उमिरि में ॿकरियूं चारियूं, सो हाणे परियुनि सां वञी आउं ॻाल्हाईंदुसि ऐं परियूं मुंहिंजो कमु कंदियूं, सो कॾहिं बि ईअं थी नथो सघे। सो फ़क़ीर चवणु लॻो उन बकरार खे त ॻाल्हि ॿुध, तूं वञजांइ, उन नाज़ परी जो वास्तो मूंसां आहे, आउं फ़क़ीर माण्हू, मूंसां नाज़ परी जो वास्तो आहे, तूं रुॻो वञी उते सॾु कजांइ त नाज़ परी कहिड़ी आहे, फिलाणो फ़क़ीर उन मूंखे मोकिलियो आहे, बसि तूं एतिरो चइजांइ। सो नाज़ परी पाणे तो वटि दौड़ी ईंदी ऐं जेको तूं पुछजांइ सो तोखे ॿुधाईंदी, देव जे बारे में तोखे उते वठी बि पुॼाईंदी। सो हिते बकरार चवणु लॻो फ़क़ीर खे त फ़क़ीर इहा ॻाल्हि वञी हाणे कई न, ईअं परी ईंदी, बाक़ी हाणे आऊं त आम ईअं ई, सो कॾहिं कोन ईंदी। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो बकरार खे त ॾे ख़बर, तूं वञी त थो, पर हाणे तोखे इहा नाज़ परी उन देव जो ठिकाणो त ॾींदी, ऐं तूं उते वेंदे त सही, पर बहरहाल इन देव सां तूं कीअं मुक़ाबिलो कंदे, उनखे तूं आख़िर कंदे, हू देव आहे, तोखे त पूरो करे ॾींदो। सो हिते बकरार चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर वाजी ॻाल्हि कई थी, पोइ भला ॾे ख़बर, पोइ उन देव खे आउं कीअं ख़तमु करियां। सो हिते फ़क़ीर चवणु लॻो त हाणे तूं मुंहिंजे यार जो पैगाम खणी आए, मुंहिंजे यार खां थी आयो आहीं, पर हाणे तुंहिंजे लाइ करे एतिरो कुझु करियां थो, हीअ वठि खंजर, तो तमामु पढ़ियलु लिखियलु आहे खंजर, हिन सां देव मरदई, हीअ खणी वञजांइ, पर देव जे साम्हूं न अचिजांइ, देव जे साम्हूं आहे, देव तोखे ॾिसी वियो त तारा दाणे ई कढी हंदो, तूं देव वेठो हुजे लिक छिप में देव जे पोयां वार कजांइ, जेॾीमहिल देव मोह त जेके बि हुन वटि क़ैद वग़ैरह हूंदा, छा बि हूंदो, अगरि पखी पखण थियल हूंदा, को इंसान हुन क़ैद करे वेठा, त उहो पाणे आज़ादु थी वेंदा। पर हीअ खंजर देव जी पुठी में हणजांइ, पोयां कना जीअं देव तोखे ॾिसे न। हाणे तूं वञ, तोखे ठिकाणो परी ॿुधाईंदी, उहा नाज़ परी, तूं वञ नाज़ परी वटि। सो हिते बकरार चवणु लॻो फ़क़ीर खे त पोइ भला हाणे राति थी वई, अॼोकी राति तो वटि रहां, पोइ सुबुह जो निकिरंदसि, हाणे झंग में हींअर आउं राति जो केॾांहुं वञा। त फ़क़ीर चवणु लॻो त बाबा तूं लखनि ते, तूं भले वेह ते, सुबुह जो वञी निकिरजांइ हितां। सो हाणे नेठि हू बकरार उहा राति हिते गुज़ारी।
हाणे जॾहिं सुबुह थियो त बकरार निकितो उन फ़क़ीर खां मोकिलाए हणंदे 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 नेठि अची उन तलाउ ते पुॻो त तलाउ ते लॻो ख़ैरु पियो हुजे हीअ लिकी वञी कंहिं कुंड पासे में वेठो। थोरी देरि इंतज़ारु करण खां पोइ परियूं बि अची उते पुॻियूं। हाणे परियूं हुजनि जाम, तक़रीबन 12-13 परियूं टोलो करे अची उते लथियूं। हाणे हीअ आयो उते परीनि ॾिठो त इंसान मखलूक अचे पई, इंसान पियो अचे त उहो थोरियूं वाइड़ियूं थी हुयूं छो त इंसान खां उहो लाराईंदियूं छो त इंसान तमामु ख़तरनाक हूंदो आहे। सो हुन परीनि खे डपु थियणु लॻो त हिते बकरार चवणु लॻो उन परीनि खे त मूं मां डपु न करियो, मूं मां डपु न करियो। फ़िलहाल फ़क़ीर मूंखे मोकिलियो आहे नाज़ परीअ मां कहिड़ी आहे। त हाणे नाज़ परी उते हुई, नाज़ परीअ त ॾिठो त हाणे हीअ फ़क़ीर जो नालो पियो वठे त बिल्कुलु हीअ माण्हू सही आहे। सो नाज़ परी उतां डोड़ंदी आई उन बकरार वटि। सो बकरार सॼी हक़ीक़त करे ॿुधाई नाज़ परी खे। नाज़ परी चयो त बिल्कुलु इन देव जो ॾस पतो तोखे आउं ॾियां थी, पर आउं तोखे उते वठी वेंदुसि, बाक़ी पोइ अॻियां तुंहिंजो मसइलो आहे। इन देव वटि आउं कोन वेंदुसि, देव ख़तरनाक हूंदा आहिनि, बाक़ी उनजे आस्थाने ताईं आउं थोरो घणो वेझो तोखे पुॼाए ईंदुसि। सो बकरार चवणु लॻो त बिल्कुलु पहिरीं कमु इहो। सो नेठि नाज़ परी उन खे ॿाह मां झलींदे, नाज़ परी हाणे परियूं त उॾंदड़, सो नेठि हुनखे ॿाह मां झले उॾरी गेलींदे नेठि अची उन देव जे आस्थाने ते छॾी। सो हाणे परी थी नाज़ परी रवानी उतां। हाणे बकरार डपु बि जाम थी हमरा खे हाणे हणंदो अची आस्थाने ते पुॻो देव वारे ते, ॾिसे त देव वेठो हुजे। हाणे देव वेठो हुजे पर हाणे हुजे निंड में। सो हिते बकरार चवणु लॻो त वाजी ॻाल्हि आहे, देव निंड पियो आहे, हाणे छो न वार कजे पोयां खां। हाणे तक़रीबन इहो बकरार निकितो इन ॻाल्हि खे राणी खे खॼंदे अची तक़रीबन महीनो थी वियो ऐं 15-20 ॾींहं अची हिन खे बि लॻी हलिया हिते मंज़िल में। तक़रीबन राणी 1.5 महीने खां क़ैद हुजे, 1.5 महीनो अची थी वियो। 15 ॾींहं बकरार थिया, महीनो खां राणी खे थियो, जीअं तव्हां देव अगवा करे वियो। सो नेठि हाणे डिॼंदो नेठि उहो बकरार आयो, देव सुतो पियो हुजे। छा कईं जो पुठी मञा उन खंजर सां कराई वार। जेॾी महिल उहो खंजर लॻो हुनखे, जादुई को इल्म जे ज़रिए खंजर, को पढ़ाई जे ज़रिए खंजर थियलो। जॾहिं देव खे लॻो त देव घोड़ा करणु लॻो ऐं अची सड़णु लॻो, सड़ी ऐं उते ई ख़तमु थी वियो। उनजो जादू बादू इल्म जेके आहे देव जा सभु ख़तमु थी हलिया, जेके बि उनमें ताक़तूं बाक़तूं सभु ख़तमु थी वियूं। सो नेठि उहा झिरकी, उहा राणी जेका झिरकी थियली, सा बि थी आज़ादु, पंहिंजे असली रूप में अची वेली। सो ॿिया बि के वीचारा हुआ से बि आज़ादु थिया। सो हिते उहा राणी ॾिठो हिन बकरार खे त राणी दौड़ी आई ऐं चवणु लॻी त छा बादशाह तोखे मोकिलियो आहे मूंखे आज़ादु करण जे लाइ? हिन देव अले केतिरो टाइम मूंखे हिते क़ैद करे छॾियो। सो बकरार चवणु लॻो राणी खे त राणी साहिबा मूंखे बादशाह नाहे मोकिलियो, ऐं पाण पंहिंजी दिमाग़ ते पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पाण तोखे मुंहिंजी दिलि में रहम पैदा थियो तुंहिंजे लाइ, ऐं तोखे छॾाइण आऊं आयो आहियां। हेतिरा ॾुख तकलीफ़ूं खणी, हेतिरियूं परेशानियूं खणी मूंखे 15 ॾींहं लॻा आहिनि हिते तो ताईं पुॼण जे लाइ, ऐं हिन देव खे बि ख़तमु कयो, तोखे बि आज़ादु कराए। हाणे राणी चवणु लॻी त वञ मञा बादशाह, ज़ालिम बादशाह जंहिं मुंहिंजो अतो न पतो वरितई, मूंखे तक़रीबन 1.5 महीनो हिते थी वियो ऐं मुंहिंजे लाइ कुझु बि न कयई, ऐं तूं हिकु बकरार थीअ तो मुंहिंजे लाइ हेॾो कुझु कयो। हाणे वर मुंहिंजो तूं ई मुंहिंजो मुड़ुसु आहीं। हाणे आऊं बादशाह खां वठंदुसि तलाक, तोसां कंदसि शादी ऐं ज़िंदगी गुज़ारींदसि तोसां। सो बकरार चवणु लॻो राणी खे त राणी माई ॻाल्हि तुंहिंजी सही, लखनि जी ॻाल्हि, पर आऊं बकरार माण्हू, मुंहिंजे दर ते आहिनि 6-7 ॿकरियूं, आणियां थो चाढ़ियां थो खायां थो, ऐं हिकिड़ी मरी आहे बसि। मुंहिंजी ज़िंदगी इहा ई आहे ऐं तोखे आऊं कीअं पालींदसि, तूं राणी बेडनि ते पलंगनि ते पलजण वारी। सो राणी चवणु लॻी तूं टेंशन न वठि, तूं परेशान न थी, तूं मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो, तूं ई मुंहिंजो आहीं मुड़ुसु, ऐं हाणे तोखे ई मुड़ुसु कंदसि, तूं परेशान न थी, तूं हल मूंसां गॾु। बादशाह खां मुंहिंजो हिसो पाणे वठंदसि, ऐं उहो हिसो जेको मुंहिंजो मिलंदो सो पाण पंहिंजी सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारींदासीं, बादशाह कीअं कोन मुंहिंजो हिसो ॾींदो। सो बकरार चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे बकरार ऐं राणी ॿई निकिता उतां। हाणे हणंदा नेठि अची उन इलाइक़े में पुॻा, माना अची पंहिंजी बादशाही में पुॻा, राणी जी बादशाही जेका हुई। सो राणी हाणे बकरार खे वठंदे सिधो आई महल में। बादशाह जॾहिं राणी खे ॾिठो त हुनजा वाइसर गुम थी विया। सो बादशाह चवणु लॻो राणी खे त ॾे ख़बर तूं हिते कीअं?
तोखे त देव खणी वियो, झिरकी बनाए खणी वियो। सो हिते राणी चवण लॻी त बिल्कुलु देव मूंखे खणी वियो झिरकी बणाए, पर शाबाश तोखे हुजे, तूं मुंहिंजो मुड़ुसु थी, मुंहिंजो अतो न पतो कुझु बि न कयईं, का खोज न कयईं, मूंखे उन देव खां आज़ादु न कराई। सो बादशाह चवणु लॻो त हाणे इहो मुंहिंजे लाइ वॾो मसइलो, देव में हथु केरु विझे। सो राणी चवणु लॻी त शाबाश हिन बकरार खे हुजे जेको मूंखे हुन देव खां आज़ादु करायो। ऐं राणी चवणु लॻी बादशाह खे त आउं तोखां तलाक थी वठां, मूंखे ॾे तलाक ऐं मूंखे मुंहिंजो हिसो ॾे। सो बादशाह घणी राणी खे सम्झायो, राणी हरगिज़ न मञे। सो नेठि बादशाह ॾिनी राणी खे तलाक ॾिनो ऐं बादशाह काफ़ी सारो धन दौलत मिल्कियत जेको राणी जे हिसे में आयो ते सो बादशाह ॾिनो हुनखे। राणी उहो सभु खणंदे बकरार खे वठंदे सिधो आई बकरार जे घर। बकरार जी माउ जॾहिं बकरार खे ॾिठो त ॾाढी ख़ुशि थी ऐं गॾु राणी खे ॾिठी त हैरत थी वई ऐं चवणु लॻी छोकिरे खे त हीउ छा। त छोकिरे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई, राणी बि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। सो हाणे हिननि वटि काफ़ी माल मिल्कियत धन दौलत थी हलियो ऐं हिननि पंहिंजा ॾाढा बंगला हेॾां होॾां ठाराया, कुझु ॿनी ॿारहं हेॾां होॾां वरिता, मिल्कियत जाम हुई जेको राणी जे हिसे में आई। सो खणी आयो। सो हिननि सुठे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। राणी बकरार सां करे छॾी शादी। कुझु टाइम खां पोइ हिननि खे ॿार बच्चा बि थी विया ऐं उहा पोड़ी ते वीचारी नेठि गुज़ारे वई। पोइ हिननि वटि काफ़ी माल मिल्कियत धन दौलत थी वई ऐं हिननि जी हसी ख़ुशी सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़रण लॻी। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल MS स्टोरी खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।